अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां ॾिसो पिया STV न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी आहे। ताज़ातरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नज़र विझूं था निंदो शहर खां मुर्तज़ा बशीर जी रिपोर्ट ते। निंदो प्रेस क्लब अॻियां तलहार वार्ड 3 जे गुम थियल मासूम न्याणी कंवल मला जे बाज़ियाबीअ लाइ न्याणी जे वारसनि ऐं समाजी अॻवाननि मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते न्याणी जे वालिद अशरफ मला, भेण राबिया मला, मुमताज़ अली अबड़ो, अनवर अंसारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 6 महीना अॻु तलहार जी हिकु औरत साइमा ख्वाजा मासूम न्याणीअ खे घर जे कमकार लाइ कराची वठी वई, जंहिंसां 2 महीना मुसलसल राब्ते में रही। जंहिं बैदि 4 महीना गुज़री विया आहिनि। न्याणीअ सां को बि राब्तो न थियो आहे। उन्हनि वधीक ॿुधायो त मज़कूर औरत हाणे न्याणीअ खे ज़ाहिर करण बदिरां धमकियूं ॾेई रही आहे त अगरि आवाज़ उथारे वियो त तव्हां ख़िलाफ़ कराची जे मुख़्तलिफ़ थाननि ते कूड़ा केस दाख़िल कंदासीं। उन्हनि वधीक चयो त 4 महीननि खां मुसलसल ॻोल्हा करण जे बावजूदि बि न्याणी जी ख़बर न थी पवे। असांखे शक आहे त न्याणी खे क़त्ल न कयो वियो हुजे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मुलवस औरत ख़िलाफ़ केस दाख़िल करे मासूम न्याणी कंवल खे बाज़ियाब करायो वञे।